ख़बर आई कुछ ॾिसण में? हाँ निभगा हिते जी पहुता पर धनार पारां ॾिनल ग़लत रस ते वापस था वञा। यानी धनार सां सच्चाई करे इहा धनार जी मजबूरी हुई। ख़बर हुयसि त पुलिस कुछ भी न कंदी, पर जेकॾहिं असांजो ॾस सही ॾे त असां खां हुनखे केरु बचाया। कोई भी रुस्तम हिते भी वक्त न वञायूं, ये निभागा वरी मोटा न कनि। ॿ दरिया पार कर था हलूं जीअं कुछ माहौल ठारे। कोई हलण जी कयो त महिला तो हली किथे आराम कयूं। हाँ आहिनि कुछ दोस्त, हली उन्हनि वटि था रहूं। अचो। सर ये तो निकरी चुका है सर। हाणे असांजो हिते रुलण फज़ूल आहे। सर वापस हलूं। हलो। मुआ कुछ भी सनी कौन था। डॉक्टर साहब अदा मुझे पुट जी तो मलम पट्टी थे ही कान थी। अदी तुझे नंगड़े जी तबियत बिल्कुल ठीक है। तुझे नंगड़े के पट्टी जी का भी जरूरत ना है। हाने ता भले घर वनी सको था। ना बा डॉक्टर गाल्हाई छा थो। हां उते वरी घर मुझी कड़ी अस्पताल खुली पई है जो हिन जो मलम पट्टी कंदस। अल्लाह ना करे जेकॾहिं फट उथली पवे पोइ हिन जो जवाबदार केर आहे। मुंजी भेण एड़ो फट न है जो उथली पए। वधीक ता के दवाऊं लिखी था दियो। जेकॾहिं ॿ ॾींहं असीं हिते ख़ुशी सां वेठा आहियूं त तोखे छा थो थिए? कहिड़ो तुंहिंजे घर अची वेठा आहियूं जो तूं असांखे कढी थो? मूं तौबा कई मुंजी भेण 2 ॾींहं छा 2 महीना रही पई हुजे। ये डॉक्टर आहिनि ॻाल्हाइनि त था। हां वीचारो घटि ख़ाली कयो त वीचारो वरी ॿिए कंहिं मरीज़ खे अची ते लेटाए देर ई न कनि। मां हाणे बिल्कुल सही आहियां। तू तो चुप करे वे। ठीक आ किथे ठीक आई हालत ॾिठी तई पंहिंजी। मठ करे वे सुबह शाम रधो पको तो मिले तो न। हां बि लाई थकी पई आहियां। पंहिंजो हफ़्तो 15 ॾींहं रहंदासीं। हा बच्चा जो पुछो हिते खिली तो ॾेखारे। बाबा साईं हिते ज़ुल्म हद खां वधी वियो आहे। महिरबानी करे मुंहिंजो पुट मूंखे छॾाए ॾियो त मां हितां लॾे किथे ॿिए हंधि वञी वियां। जमाल बाबा तोखे मां छोकरो तो छॾाए थो ॾियां, पर बाबा तू वेंदे काॾे? यार हर जाइ ते साॻियो ई ज़ुल्म लॻो पियो आहे। बाबा साईं हितां खां त बहितर आहे त मां लाड़ तरफ़ लॾे वञां। उतां जा माण्हू पोइ बि एॾा ज़ालिम न आहिनि। लाड़ साइड ॾाढा सुठा माण्हू अथई ऐं जमाल उतां जा माण्हू ॾाढा सभा जहिड़ा बि अथई। जमाल उन्हनि पंहिंजी जन्म भूमिअ खे सुञातो आहे यार। उहे अञा ताईं मोहबत जे रंग में रंगियल आहिनि। हुननि सजल शाह ऐं सामीअ जे सूरमिन खे सुञातो आहे। बाबा साईं इन करे त मां हितां लॾे उन तरफ़ वञणु चाहियां थो। तव्हां रुगो महिरबानी करे मुंहिंजो छोकिरो मूंखे छॾाए ॾियो। हाँ निसार खान यो हवाल वरी करें था का कयो मुझे गोठ जो सुकून तबाह करण लाए। तव्हां जे हिक ॻोठाणे जो लाश पियल आहे। जेकॾहिं हुन जो वारिस आहे त सुञाणप कराए खणाए वञो। न निसार खान न, इन जो को बि वारिस कोन्हे। ॿियो जेकॾहिं को वारिस न अथसि त तव्हां त आहियो न। न निसार खान इन जो वारिस मां बि न आहियां। पोइ उनखे लावारिस करे दफ़नाए छॾियूं। छा निसार खान तव्हां में एतिरी इंसानियत बि न आहे त हुन जा वारिस बणिजी उनखे दफ़नायो? उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। कंहिंजो लाश बाबा साईं? कंहिंजो लाश? एहसान चरे जो। बाबा साईं उनजी वारसी मां क़बूल कंदुसि।
जेकॾहिं तव्हां लाश मूंखे वठी ॾियो उनजो वारिस सिर्फ़ तू न बाबा, मां बि आहियां। पर लाश वसूल करण खां इन करे इनकार कयो त जीअं निसार खान वारा उनखे दफ़नाइण वक़्तु पंहिंजी वहशत जो अंजाम ॾिसी वठनि। इन्हनि जेको ज़ुल्म कयो आहे इहो ॾिसनि त उहो भागेलो हुयो या फुर जेको हुननि जे गोलीअ जो निशानो बणियो। इन्हीअ करे मूं अहसान जो लाश न घुरायो त जीअं सुभाणे को ॿियो अहसान पुलिस जे वहशत जो निशानो न बणिजे, उनखे दफ़नाइनि त मन पोइ को उन्हनि खे अहसास थिए। बाबा साईं, हाणे मां हलां थो, मुंहिंजे छोकिरे जी पारत अथव। बाबा अलाह ख़ैर कंदो, ॾींहं ॿिनि में मां तोखे ॿुधाईंदुसि। चङो बाबा, चङो। अम्मा अल्लाह हयाती ॾींदई, छो ज़िंदगी खां बेज़ार थी आहीं? हाणे जी बि छा कंदसि मुंहिंजी अम्मा। ज़िंदगीअ जो साथी त अकेलो करे छॾे हलियो वियो अकेलो करे। अम्मा जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु नाहे रहियो पोइ बि तोखे जीअणो पवंदो मुंहिंजे करे, अधी सोणीअ जे करे। हाणे अधी सोणीअ जो तोखां सवाइ ॿियो को बि सहारो न रहियो आहे। जेकॾहिं तूं बि हुनजो सहारो न बणबी त हेॾी पहाड़नि वारी ज़िंदगी कीअं गुज़ारींदी? अम्मा कीअं गुज़ारींदी? हा ओड़ी अम्मा, सच थी चए अमड़। सोणी अञा ॿारड़ो आहे, पहाड़ जेॾी ज़िंदगी पई अथसि, हिन गंदे मुआशरे में कीअं जीअंदी? इन करे त चवां थी अम्मा त हिन वक़्तु अधी सोणीअ खे तुंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तूं हीअ दिलि हारे वेठी आहीं त पोइ अधी सोणीअ जो छा थींदो? ॿियो केरु आहे अम्मा? केरु आहे अधी सोणीअ जो जेको हुनजो सहारो बणबो ऐं ज़िंदगी जी राह ते हलणु सेखारींदो? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, मां पंहिंजे न्याणीअ जो सहारो बणजी पंहिंजे न्याणीअ खे नए सिर ज़िंदगीअ ते हलाइणु सेखारींदसि, नए सिर ज़िंदगी गुज़ारणु सेखारींदसि। सभु ॾुख सूर पासे ते रखी जीअंदसि। मां जीअंदसि पंहिंजे सोणीअ जे लाइ, ॿियो जीअंदसि उन्हनि जे लाइ जेके मुंहिंजे सोणीअ वांगुरु घाणे में पीड़जी पयूं थियूं ज़िंदगी गुज़ारनि। मां उन्हनि सभिनी जो सहारो थींदसि। अमड़ मां उन्हनि खे नई ज़िंदगी सेखारींदसि। यको गुम थी वियो अकबर त दिलावर खान जे ॻोठ जे मथां पुलिस जो छापो इन जी जांच लाइ निकिरी वियोसि। वो ख़ैर थियो या को थियो नुक़सान? हिकु अधु माण्हू मारे जिन जूं ख़बरूं ॿुधण में आयूं आहिनि। छापो कंहिं मथां हुयो? चवनि पिया त रुस्तम दिलावर खान सां मिलण वियो ऐं के वञी पुलिस खे ख़बर ॾिनी। वो बि अॼुकल्ह पुलिस जा मुख़बर तमामु वधी विया आहिनि। शायदि पुलिस पैसो तमामु घणो ख़र्च थी करे। हा अकबर, अनाड़नि जा त कम पुलिस लाहे छॾिया आहिनि। हुननि खे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं खानू खर दिमाग़ सां टक्कर खाईंदा। हींअर पुलिस जो वॾो ज़ोर आहे, असांखे ख़्याल सां रहणो पवंदो। दिलबर पुलिस जो केॾो बि ज़ोर छो न हुजे, पर जेसिताईं खानू खर दिमाग़ खुदि न चाहींदो न त इहा पुलिस कुझु बि न करे सघंदी। अॼुकल्ह पुलिस गिरफ़्तारियूं किथे पई करे खान, सिधियूं गोलियूं पई हाणे, सिधियूं गोलियूं। पुलिस जी गोलीअ सां त मुंहुं ॾेई वेंदुसि, पर इन खां पहिरियां इन मोहबती माण्हू दिलावर खान सां मुंहुं ॾेई वठां। इहो मोहबती माण्हू अंदर जो एॾो कारो निकिरंदो का बि ख़बर न हुई। घबरा न अकबर, घबरा न।
इन कारी रिढ पहरियल वारो लिबास मोहब्बती माण्हू खां लहराए था वठूं। पोइ कॾहिं था प्रोग्राम कयो? पोइ हली राति विझूं था ठाकोड़ा। ॾिसूं था त पैसा ॾे थो या पंहिंजो मौत क़बूले थो। हलणो ख्याल सां पवंदो, छो जो दिलावर खान वधीक होशियार लॻो वेठो हूंदो। हर हाल में दिलावर खान जूं सभु चालाकियूं टोड़े उन ताईं पहुचणो आहे। पोइ ॾिसूं था त इहो मोहब्बती माण्हू कहिड़ो थो ढोंग करे। जॾहिं संदसि जे सीने मथां बंदूकूं रखियूंसीं त सभिनी टिजड़नि जा मुंहुं खोले छॾींदो। ज़िंदगी ॾाढी प्यारी आहे अकबर, ॾाढी प्यारी आहे। उहो कहिड़ो कम बख़्त हूंदो जेको पंहिंजी ज़िंदगी खां नफ़रत कंदो। ही त 10 लख आहे, पर पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ दिलावर खान पूरी पंहिंजी मिल्कियत लिखी ॾींदो। सिर्फ़ हिकु चकर हली हुनजे सीने मथां बंदूकूं सिधियूं कयूं। पोइ ॾिसजांइ इन मोहब्बती माण्हूअ जो मज़ो त कीअं थो बांदर वारो नाच नचे, बांदर वारो नाच। हा मां त चवां थी त कंहिं डॉक्टर खे घुरायो। ॾींहों ॾींहुं छोकिरीअ जी तबियत ख़राब थींदी पई वञे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, तूं अजायो परेशान पई थी। मायरा त खाइण पीअण ई छॾे ॾिनो आहे ऐं तव्हां था चओ त का ॻाल्हि कान्हे। अम्मा, मायरा मायरा धीअ, बाबा मां तोसां आहियां मुंहिंजी धीअ। मूं बि वॾा वस कया थमांसि, पर ॻाल्हाइण ई छॾे ॾिनो अथई। अम्मा, जेसि ताईं तूं न ॻाल्हाईंदी त असांखे कीअं ख़बर पवंदी तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे। ॻाल्हाए मुंहिंजी धीअ। मायरा 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 तोखे छा घुर्जे? अम्मा, जे मूंखे नथी ॿुधाई त पंहिंजे पीउ खे ई ॿुधाए। मायरा मुंहिंजी धीअ, तोखे ॿाहिरि वञण जी इजाज़त घुर्जे न। हा, ॿुधाए मूंखे, ॿुधाए। ॻाल्हाई छो नथी मायरा? मायरा ॻाल्हाई छो नथी पुट? जेकॾहिं तूं ख़ामोश रहीअ न, पोइ असां बि तोसां कोन ॻाल्हाईंदासीं। मायरा 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 मां तोसां आहियां, ॿुधे कोन पई? बस हाणे बस। न्याणीअ खे दिलासे ॾियण जे बजाए वेतर हुनखे ड्रजारी पियो। ज़ीनत, जेकॾहिं मायरा ॻाल्हाईंदी न त पोइ असां कीअं सम्झूं त हिनखे कहिड़ी बीमारी आहे? त पोइ तूं डॉक्टर खे छो नथो घुराई? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पोइ डॉक्टर खे छो घुरायूं? जॾहिं घणे में वञी पवंदी न, पोइ तव्हांखे अहसासु थींदो। अलाह ख़ैर कंदो। छो परेशान थी आहीं? अञा परेशान न थियां। छोकिरी न ॻाल्हाए थी, न ॿोलाए थी, न खाए थी, न पीए थी। जॾहिं बिस्तरे ते वञी किरंदी न, ऐं पोइ तव्हां डुक भॼ कंदव। ठीकु आहे, ठीकु आहे, मां घुरायां थो डॉक्टर खे। हा, पर कंहिं सुठे डॉक्टर खे घुराइजो। ठीकु आहे, कंहिं सुठे डॉक्टर खे घुरायां थो, सुठे डॉक्टर खे। अजायो परेशान न थी। हेलो। हाँ निसार खान, मुझे गोठ जे तबाही जा सर्च वारंट जारी करण जे लाइ घणा पैसा वरिता थी मूंसां खान खां? दिलावर खान, जेकॾहिं असां कुझु कयूं था तॾहिं बि ॾोही, जे नथा कयूं तॾहिं बि ॾोही। कुझु करण जे लाइ सिर्फ़ मुंहिंजे गोठ खे मोर्चो बढ़ाइण लाज़मी हो। दिलावर खान, असांखे जिते बि ॾोहारियुनि जो डस पवंदो उते असां छापो ज़रूरु हणंदासीं। उहो ॻोठ छो न दिलावर खान जो हुजे या मूसा खान जो। हाँ निसार खान, हाणे तोखे मां ॿुधाईंदुसि त मूसा खान वटि कहिड़ा कहिड़ा ॾोहारी रहनि था ऐं हुन वटि कहिड़ियूं महफ़िलूं अचनि थियूं। जॾहिं बि असांखे इंफॉर्मेशन मिली ॾोहारियुनि जी त असां ज़रूरु कदम खणंदासीं दिलावर खान, ज़रूरु कदम खणंदासीं। ऐं हा, असां अहद करे छॾियो आहे हितां जे सुख चैन ऐं अमन वापसि कराइण। हाय हाय, जे इहो अहद कुझु ॾींहं अॻ में कयो हा त हितां जो सुख ऐं चैन ख़राब ई न थिया। तव्हां ॿुधायो दिलावर खान, मूंखे कीअं यादि कयो? इहो ई कुझु पुछणो हुयो या को अञा ॿियो कमु आहे? निसार खान, इहो ॿुधाए
त मजूअ सची कई या न दिलावर खान, मजू का बि सची नथो करे। असां चाहियूं था त उनखे चालान करे जेल मोकिले छॾियूं। न निसार खान, न, मां नथो चाहियां त को ॿिए ॾोही वञी जेल लोड़े। पर तव्हां त चयो त इहे सभई खून मजू कया आहिनि। उनखे रिमांड में रखी ऐं सची करायोसि। एतिरी मार मिलण जे बावजूद बि सची न कई। इन मां लॻे थो त मजू ॾोही न आहे। पोइ अजायो जेल उमाणे वीचारे जी ज़िंदगी छो पिया ॻारियो? इन FIR जो छा कयूं जेका तव्हां दाख़िल कराई आहे? मां केस तां हथ खणण थो चाहियां। FIR ख़ारिज कयो ऐं ॿिन्ही खे आज़ादु कयो। ठीकु आहे दिलावर खान, ठीकु आहे। असां फाइल बंदि था करे छॾियूं, पर इहो यादि रखिजो, जेकॾहिं ॾोही मजू निकितो त इहे ग़रीबनि जा खून तव्हांखे कॾहिं बि निंड करणु न ॾींदा। जेकॾहिं कातिल ज़ाहिर थिया त उन्हनि खे सज़ा ॾियण जी सख़्त दिलावर खान रखे थो। तव्हां हिकिड़ो कमु कयो, सिर्फ़ु हिननि खे आज़ादु कयो। शाम ताईं ॿई आज़ाद थी तव्हां वटि पहुची वेंदा। तव्हां बेफ़िक्र रहो। दादा कहिड़ी का बि बीमारी कान अथसि, बाक़ी ज़हनी टाचर या दिली सदमो रसियो अथसि त वधीक ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब तव्हां छा था सोचो? बुखार वग़ैरह या को ज़ाहिर में को ॿियो मर्ज़? न मूसा खान, मुंहिंजी सलाह वठो त हिनखे कंहिं माहिर नफ़्सात वारे खे ॾेखारियोसि त बहितर आहे। थैंक्स डॉक्टर साहब, तव्हांजी त अचनि जो महिरबानी। अचो त मां तव्हांखे ॿाहिरि गाॾी ते छॾे छॾां। मायरा खे को वॾो मर्ज़ वकोड़े वियो आहे ऐं हिन डॉक्टर खे ख़बर ई कान पई। मुंहिंजी सलाह वठी त मायरा खे शहर वठी हलूं ऐं उते कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं। ईअं न जो हिन न्याणीअ जूं बददुआऊं असांजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾींदियूं। ज़हर अॼो को ॾींहुं ख़ैरनि जो गुज़ारण थे। सुभाणे चवंदुसि कमाल खान खे त मायरा खे हाणे तोखे शहर वठी वञे, उते जी मायरा खे कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे। का बि ज़रूरत न आहे शहर वञण जी। डॉक्टर छा चयो त को बि अहिड़ो मर्ज़ न अथसि जंहिंजे लाइ असां परेशान थियूं। खणी जो मायरा खे को बि मर्ज़ न आहे, पर तुंहिंजी माउ जी तस्वीर लाइ सुभाणे तुंहिंजो शहर वञणु तमामु ज़रूरी आहे। ॾिस कमाल खान, जेकॾहिं तूं पंहिंजे मुंहिंजे लाइ कढ़ी थो त पोइ सुभाणे मायरा खे वञी कंहिं सुठे माहिर नफ़्सियात खे ॾेखार, ऐं जेकॾहिं टेस्ट जी ज़रूरत पए त उहे बि कराए छॾ। बाबा साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मायरा नफ़्सियाती मरीज़ न, पर असांजी नफ़्सियात सां खेॾण थी चाहे। मायरा, तोखे आज़ादी घुर्जे न। तूं आज़ाद आहीं अॼु खां पोइ। जिथे तुंहिंजी दिलि चवे घुमंदी वञ, ॻोठ में, ॻोठ खां ॿाहिरि, शहर में तोड़े वीरान में घुमंदी वञ। मां तोखे कुझु कोन चवंदुसि, पर ख़ुदा खे मञ, असांजे ज़हननि सां खेॾण जी कोशिश न कर ऐं असांखे वधीक परेशान न कर असांखे वधीक परेशान। अबा, तूं असांखे भली शहर न वठी हल, पर ख़ुदा खे मञ, मायरा खे कुझु बि न चओ, कुझु बि न चओ, न त मां घर छॾे हली वेंदीसां। ॿुधी पियो न कमाल खान, तॾहिं त चवां थो सुभाणे हर हाल में शहर वठी वञे। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। सुभाणे पहिरियों कमु इहो कयोसि, हाणे वधीक मूंखे परेशान न कयो। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण, तुंहिंजो नंढड़ो बिल्कुलु ठीकु आहे। ज़ख़्म न, इहे सम्झ मामूली रूंड अथसि जेको ख़तमु थी चुको आहे। वञूं था हाणे घणी तकरीर न कर। सवेरे खां बीठो आहे, खट ख़ाली कयो, बिस्तरो ख़ाली कयो, भाई जेको अचे थो बसि ई उन जी हिकिड़ी सदा आहे, खट ख़ाली कयो। अबाउती असीं कोन हिते रहंदासीं, मुआ छिता थी पिया आहिनि, ॻाल्हाइनि ईअं था ॼण संतुनि घर वेठा आहियूं, उन्हनि जे खट ऐं बिस्तरनि ते चढ़िया वेठा आहियूं। हा, अहिड़ी ख़बर हुजे न, पंहिंजा खट ऐं बिस्तरा खयो अचूं। उतो मां हलो। अबाउती उते हाणे असीं न रहंदासीं, छितो करे छॾियो था, इहे था ॻाल्हाइनि ॼण इन्हनि जे घर में असीं वेठा आहियूं, इन्हनि जी खट ते चढ़ियो वेठा आहियूं। सम्झो न छा था पंहिंजो पाण खे? हा, असीं त हाणे रहूं, रोज़ वञो हल ॿाहिरि हल।